हरे कृष्ण। त असां तव्हां सभिनि जो स्वागत कंदासीं ऐं असां धन्यवाद ॾींदासीं श्रीमती बिनिता नागपाल जी लाइ जंहिं असांखे इहो मौक़ो ॾिनो कि अॼु असां तव्हां सभिनि सां ॻाल्हाए सघूं। ऐं इलाही महत्वपूर्ण सब्जेक्ट मैटर आहे कि सुख कीअं प्राप्त करूं। हर जीव, हर मनुष्य, हर पशु, हर पक्षी संसार में सुख प्राप्त करणु चाहे थो। सही ॻाल्हि आहे। सुख लाइ हर असांजो कर्म, असांजे जेको क्रियाऊं थियनि थियूं उन लाइ असां पढ़ाई था करूं, असां पंहिंजो वापार था करूं, घर गृहस्थी हलायूं था कि असांखे सुख मिले। भगवत गीता में भगवान छा फॉर्मूलो ॾींदो आहे, ये 5 स्टेप फॉर्मूलो भगवान ॾींदा आहिनि गीता में कीअं असां सुखी थियूं। त गीता जे 2 अध्याय में 66 नंबर श्लोक, नास्ति बुद्धिरयुक्तस्य न च युक्तस्य भावना न च भवयतः शांतिर अशांतस्य कुतो सुखम। त भगवान चईंदा आहिनि अशांतस्य कुतो सुखम। हे अर्जुन, तोखे सुख प्राप्त करणो आहे न, लेकिन बाबा जेसि ताणी तुंहिंजो मन शांत न थींदो सुख कीअं मिलंदो। त भगवान हिते 5 स्टेप असां ॾिसंदासीं। सभिनि खां पहिरियों असांखे छा खपे? सुख खपे। इहो त अल्टीमेट गोल ऑफ लाइफ, हैप्पीनेस है न। इहो अल्टीमेट गोल ऑफ लाइफ, जीवन जो लक्ष्य आहे सुख प्राप्त। कोई ग़लति कान्हे, अगरि असां सही तरीक़े सां सुख प्राप्त करूं त उहो टिकंदो बि ऐं असांखे विच विच में दुख बि न मिलंदो। अहिड़ो बि सुख आहे। भगवान असांखे ठातो, भगवान संसार ठातो त असांखे सुख ॾियण लाइ न। कोई माउ पीउ पंहिंजे ॿारनि खे दुख थोरी ॾियणु चाहींदो, लेकिन असां ग़लति रास्तो पकड़ंदा आहियूं। ॿार आहे नंढो, ॿाहिरि थो हली वञे, कुझु उल्टो सीधो खाई थो छॾे, त पोइ छा थो थिए? पेट ख़राबु थो थिए। त उनजी ग़लती आहे। माउ पीउ नथा चाहनि कि हिनखे दुख मिले। ईअं भगवान कॾहिं न चाहींदो कि असांखे दुख मिले, लेकिन असां भगवान जे चए अनुसार हलंदासीं न त सुख बि मिलंदो, टिकाऊ सुख मिलंदो, असांखे आनंद प्राप्त कंदो। त सभिनि खां पहिरियों सुख खपे। त भगवान चए थो अशांतस्य कुतो सुखम। भई जेसि ताणी अर्जुन तुंहिंजो मन शांत कान्हे, सुख कीअं मिलंदो बाबा? हाणे ॾिसो, तव्हांखे बुख लॻी आहे, चङी बुख लॻी आहे, सुबुह खां तव्हां घर खां ॿाहिरि निकितल आहियो, ॿाहिरि कुझु खाइणो कान्हे, राति जो अच त बुख चङी लॻी। त तव्हांजे सामने घर वारनि छा कयो कि सुठा सुठा पकवान, तव्हांजो जेको फेवरेट भाॼियो आहे उहो ठाहे करे, बढ़िया पकवान, मिठो चांवर, दाल, सलाद, पापड़। सिंधियुनि खे त पापड़ खपे न। त सभु तव्हांजे सामने बढ़िया सां रखियो। तव्हां बि अची वियो, हलो भाई अॼु सॼो ॾींहुं ॿाहिरि वियासीं, खाधो पीतो कुझु न थियो, सनानु पाणी करे बढ़िया फ्रेश कपिड़ा पाए करे उते वेठा आहियो रोटी खाइण लाइ। मन शांति आहे, तॾहिं उन रोटीअ खे तव्हां सुख प्राप्त करे सघंदो, रोटी खाईंदव त। हाणे जीअं ई तव्हां रोटी खाइणु चालू था करो त छा थो थिए पियो? तव्हांखे हिकिड़ो मैसेज थो अची वञे। तव्हां महिनत कई, सॼो ॾींहुं ॿाहिरि घुमियो पंहिंजे जॉब लाइ, कुझु कमु हुयो न, सॼो ॾींहुं घुमियो, सभु सुठो थी वियो, लेकिन जॾहिं तव्हां रोटी खाइण वेठा आहियो तव्हांखे हिकिड़ो मैसेज थो अची वञे कि जेकी तव्हां महिनत पिछले 1 महीने खां करो पिया तयारी, ऐं अॼु जे क्लाइंट सां मीटिंग कई, हेॾे होॾे तव्हां घुमी आयो सॼे संसार में, थकिजी वियो, बुख में रहियो, उहो प्रोजेक्ट कैंसिल थी वियो। तव्हां जंहिं लाइ 1 महीनो महिनत कई, उहो प्रोजेक्ट ई कैंसिल थी वियो। कीअं लॻंदो तव्हांखे? मन में झटको लॻो न। त जेको मन शांत हुयो कि हा सभु सक्सेसफुल आहे, हाणे बढ़िया मन सां रोटी खाईंदासीं। रोटी वेंदी त तन में आहे, शरीर में, लेकिन मन अगरि शांत न हुजे त रोटी वणंदी कान्हे। असांखे जॾहिं मन में दुख हूंदो न, असां रोटी बि न खाई सघंदासीं। त तव्हां बुख में आहियो तॾहिं बि तव्हांजी रोटी अंदरि न वेंदी। त इन करे सुख प्राप्त करण लाइ मन खे शांत करणु ज़रूरी आहे। मन खे शांत करणु इलाही ज़रूरी आहे। हाणे मन खे शांत करण लाइ भगवान चए थो पहिरियों मन खे स्थिर करणो पवंदो। अर्जुन, मन खे स्थिर करणो पवंदो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वेठा इहो लेक्चर ॿुधो था, मां हिते वेही पंहिंजो लेक्चर ॾियां थो, सभु शांतीअ सां छो वेठा आहियूं? जो कि जंहिं पृथ्वीअ ते घर में, चाहे फ्लैट में वेठा आहियो,
तव्हां ग्राउंड फ्लोर ते आहियो चाहे 10th फ्लोर ते आहियो, तव्हां वेही करे ॿुधो था या वेही करे ॿिया कम करो था शांतीअ सां, जो केरु तव्हांजो जेको फ्लोर आहे, जेकी बिल्डिंग आहे, उहा स्थिर आहे, उहो हिले नथी। जीअं हाणे न्यूज़ीलैंड में कुझु ॾींहं पहिरियों भूकंप आयो, वॾो भूकंप हुयो। चवनि पिया उन खां वॾो भूकंप त समुंड जे अंदरि में अची वियो। उहो अगरि ओतिरो वॾो भूकंप अची वञे हा त चङो नुक़सानु थी वञे हा। त भूकंप ईंदो त छा थींदो, बिल्डिंग हिलणु चालू थींदी। जॾहिं बिल्डिंग हिलंदी त असां शांतीअ सां छा वेही सघंदासीं? न, भॼंदासीं ॿाहिरि। त जेसि ताणी मन में स्थिरता कान्हे का, मन में शांती न ईंदी। त हाणे छा सा ॾिसो, असांखे सुख खपे, सभिनि खे खपे। सुख लाइ असांखे छा खपे? शांत मन खपे। मन शांत करण लाइ मन खे स्थिर करणो पवंदो। असां इलाही बार ॾिसंदा आहियूं, ॿार वेंदा आहिनि स्कूल, भुलिजी वेंदा आहिनि, या असां बि भुलिजी वेंदा आहियूं, हर शइ यादि न रहंदी आहे। हाणे छा थो थिए, कोई ॿारु स्कूल थो वञे, कॉलेज थो वञे, उनखे त पढ़ायो थो वञे न, त भुलिजी कीअं थो वञे? जोकर जॾहिं ग्रहण करणो हुयो, जॾहिं पढ़ाई कराए पियो टीचर, त असांजो मन हेॾे होॾे भॼे थो, त मन स्थिर न हुयो, त जेको ज्ञान अचे पियो उहो न वठी सघियासीं। ईअं न की असां भुलिजी वियासीं, ठीकु आहे, भुलिजणु हिकु शइ आहे, लेकिन ध्यान सां ॿुधियो ई कान्हे त भुलिजंदासीं छा? उहो वियो ई कान्हे अंदरि, त पोइ यादि रहण जो कोई सवाल ई नथो थिए। अगरि हिन हथ ते कोई वस्तु रखंदासीं त छा थींदो? उहा टिकंदी। लेकिन अगरि हथु हिले थो, स्थिर कान्हे, त हुनजे मथां बि जेको रखंदासीं उहो बि किरी पवंदो। त इन करे मन खे स्थिर। अॼु संसार में छा थो थिए? मन अशांत आहे, प्राय सभिनि जो मन अशांत आहे, ऐं सॼो ॾींहुं अशांत आहे। कुझु न कुझु थोरी सो डिस्टर्बेंस थो थिए, मन अशांत थो थी वञे। छो थो थिए? जोकर मन स्थिर कान्हे को। हिकु टेंशन हले थी मन में। जीअं गुब्बारो हूंदो आहे न, बलून, त उनखे तव्हां फुलाए छॾींदा, बढ़िया फूक भरे करे, पूरो गैस भरे, पूरो गोल करे छॾियो, ऐं उनखे गठान ॿधी छॾी। हाणे उनजे अंदरि छा आहे? जेकी वायु आहे उहो प्रेशर थी ठाहे, टेंशन थी ठाहे। थोरो सो टच करो ऐं फाटी पवंदो। त असांजो मन बि ईअं ई थी वियो आहे, पूरे टेंशन में थो हले, कुझु न कुझु अंदरि हले पियो थो। ऐं कोई बि, चाहे असांजा घर वारा हुजनि, चाहे मिट माइट हुजनि, चाहे ऑफिस वारा हुजनि, चाहे स्कूल कॉलेज वारा हुजनि, चाहे पब्लिक हुजे, कोई बि थोरो टच थो करे न, त डिस्टर्ब था थी वञो असां। तुरंत अशांति थी अची वञे, तुरंत क्रोध थो जागृत थी वञे, थोरो सो टच करण थो, छो कि अंदरि प्रेशर आहे, अंदरि टेंशन आहे। त थोरो टच करण में असांजो नुक़सानु थो थी वञे, बल्कि एतिरी वॾी ॻाल्हि न हूंदी आहे। इन करे मन खे स्थिर करणु आवश्यक आहे। अॼु मन स्थिर कान्हे असांजो, त छा थो थिए? अंदरि जेकी प्रेशर ऐं जेको टेंशन हले थी, कोई बि थोरो टच थो करे छॾे त सॼो फाटी थो पए। त कीअं सुखी थींदासीं? अहिड़े माहौल में असां कीअं सुखी थींदासीं? त इन करे असांखे अगरि सुख प्राप्त करणो आहे, त मन खे शांत करणो आहे। मन खे शांत करण लाइ मन खे स्थिर करण लाइ ज़रूरी आहे। हाणे मन खे स्थिर करण लाइ अलॻि अलॻि शयूं हूंदियूं आहिनि। कोई योगा करे, कोई ध्यानु करे, कोई हे करे, हो करे, लेकिन उहो छा आहे? टेम्पररी थो थिए पियो, परमानेंट इलाज कान्हे, उहो टेम्पररी आहे। ठीकु आहे, तव्हां योग कयो, अलॻि अलॻि आसन लॻाया, हेॾो हवा कढी, हेॾो हवा विझी, हेॾो कढी, हेॾो विझी, अलॻि अलॻि योग आसन, उल्टो सीधो सभु टंगजी पियासीं, पिक्चर ॾिसी करे आयासीं, किथे घुमणु हली वियासीं, परेशान थी वियासीं, हलो भाई बम्बई जे आसे पासे में छा, लोनावला घुमी आयासीं, अलीबाग घुमी आयासीं, किथे बि तव्हां किथे घुमी था अचो, वरी अचो था उहो ई वापसि, छोकी परमानेंट सॉल्यूशन कान्हे। रोड ठाहे थी गवर्नमेंट, अगरि हेठों जेके सुठे सां फाउंडेशन नथो हुजे, मथां ईअं ई करे रोड ठाहे छॾियो, त वरी हिकिड़ो बारिश में छा थो थिए? उहो खुली थो वञे, असली पोल खुली थी वञे। त इहो टेम्पररी आहे। भॻवानु छा इलाज थो ॾे? भॻवानु चए थो, अगरि तोखे मन खे स्थिर करणो अथई अर्जुन, त तोखे दिव्य ज्ञान खपे। दिव्य ज्ञान खपे।
जो कि जॾहिं ज्ञान मिलंदो न, उहो बि दिव्य ज्ञान। असां ज्ञान इहो नथा चऊं कि भाॼी कहिड़े अघ जी थी मिलनि, अनाज कहिड़े अघ जो थो मिले, शेयर मार्केट छा थो हले, दुनिया में छा थो हले, इहो त ज्ञान अज्ञान आहे। दिव्य ज्ञान जेको भॻवान भगवत गीता में ॾिनो आहे। त भॻवान भगवत गीता में जेको ज्ञान ॾिनो उहो दिव्य ज्ञान आहे। त उहो जॾहिं सम्झंदासीं त छा थींदो, असांजे जीवन में भलो थिए थो, नफ़ो थिए थो, नुक़सानु थिए थो, कोई असांजो प्रिय, कोई असांजे विरुद्ध कमु थो करे, कोई असांजे लाइ कमु थो करे, जेको बि इहे सभु परिस्थिति थींदी, भॻवान गीता में बार बार ॿुधायो आहे। मान अपमान आयो कि मान मिले चाहे अपमान मिले, चाहे फ़ाइदो मिले, लाभ जया जयो, चाहे लाभ मिले चाहे नुक़सानु मिले, चाहे जय मिले चाहे पराजय मिले, सभिनि में असांखे समभाव रखिणो आहे। त जॾहिं असां दिव्य ज्ञान मिलंदो कि भई थियो छो, असां वञूं था रोड ते, बिल्कुलु तव्हां सही था वञो, फुटपाथ ते हलो था, बिल्कुलु सही था हलो, कोई गाॾी अची करे ॿी गाॾीअ सां टकराए थी, ऐं हीअ गाॾी अची करे फुटपाथ ते तव्हां सां टकराइजी थी वञे, तव्हांजी छा ग़लती आहे? तव्हां त इहो पुछंदा न, असां इहो पुछंदा भॻवान मुंहिंजी छा ग़लती, मां त पहिरियों फुटपाथ ते सही थो हलां। असां ॾिसंदा आहियूं कई बार फुटपाथ ते कोई आहे, उन ते वञी गाॾी चढ़ी थी वञे। पिछले साल हिकिड़ो केस ॿुधियो, पिछले साल त हिकिड़े ॼणे कार खणी करे स्टेशन ते प्लेटफॉर्म ते ई चढ़ाए छॾी, ट्रेन जे पासे में कार खणी आयो, सुबुह जो 7 वॻे, उहो बि बम्बई लोकल भीड़ में। पोइ ख़बर पियो कि पी करे आयो हुयो। अरे हे हाणे पोइ हुते जेकी पब्लिक जंहिंखे लॻो त उनजो छा, उनजी छा ग़लती आहे? उहो त चवंदो न बाबा मां त बिल्कुलु पालन थो करां। त ॾिसो छा थो थिए पियो, असां काथे न काथे हिन जन्म में या पिछले जन्म में कुझु असां बि अहिड़ा कर्म कया आहिनि जिन जो फल असांजे लाइ अचिणो आहे। हाणे कोई गाॾी टकराई रोड ते, उन गाॾीअ ॿी गाॾीअ खे ठोकर हई, उहा गाॾी अची करे तव्हां फुटपाथ ते वञो था, तव्हांखे अची टकर हई, दुख लॻंदो, शरीर में लॻो आहे भाई, दुख त लॻंदो। त ओॾी महिल छा सोचणु खपे असांखे? इहो दिव्य ज्ञान जॾहिं बार बार पढ़ंदासीं, हिकु बार में न थींदो, इहो बार बार पढ़णो पवंदो, पोइ असां सम्झंदासीं कि काथे न काथे असांजा ई कर्म आहिनि। हिकु बार तव्हांजे मन में इहो अची वियो न कि ठीकु आहे, हिन वीचारे जी छा ग़लती आहे, इहो त मुंहिंजा ई कर्म आहिनि। भागवतम में ॾिनल आहे, तत्ते नुकंपान सुसमीक्षमानो, तत्ते नुकंपान, कि असांखे सहणो पवंदो जेको बि असांजे जीवन में थिए थो, चाहे सही थिए चाहे ग़लति थिए, चाहे तव्हां सां न्याय थो थिए या अन्याय थो थिए, अगरि तव्हां हुनखे सही था वठो, ठीकु आहे भाई, मुंहिंजा ई कर्म हूंदा न, पिछले जन्म में मां कयो हूंदो, हिसाब बराबरि थो थिए। त जॾहिं इहो असां कंदासीं त पोइ छा थींदो, मन तुरंत तव्हांजो स्थिर थी वेंदो, शांत थी वेंदो। असां स्वीकार नथा करूं पिया बसि कि असांजो ई कुझु कर्म हूंदो, असां ॿिए खे ॾोह ॾियण लाइ, ॿिए जी ग़लती ॾिसण लाइ, बदिलो वठण लाइ लॻा पिया आहियूं। इहो नथा सोचूं कि असांजो पंहिंजो मन कीअं स्थिर थिए। हिकु बार तव्हां सोचे वठो कि काथे न काथे मुंहिंजा ई कर्म आहिनि, ठीकु आहे, हाणे जेको थियणो थियो, हलो भई डॉक्टर वटि पटी लॻायूं। तव्हां वञो था, कोई तव्हांजी मोबाइल चोरी थो करे वठे, पॉकेट थो मारे वठे, तव्हां ठीकु आहे भाई, छा कंदासीं? छोकी ॾिसो, भॻवान जी मर्ज़ीअ बिना कुझु नथो थिए, ऐं तव्हां सां कुझु नुक़सानु थियो आहे त काथे न काथे तव्हांजो कर्म आहे। जीअं धृतराष्ट्र भॻवान खां पुछई, चई प्रभु हिकु त कंहिंखे पुट मिलंदा कान्हनि, मूंखे 100 पुट ॾिनो तव्हां, ऐं 100 जा 100 अरिड़नि ॾींहंनि में मरी विया, अरिड़नि ॾींहंनि में सभु 100 पुट ख़तमु थी विया। त भॻवानु कृष्ण ॿुधाईं धृतराष्ट्र खे कि 50 जन्म पहिरियों तूं पाप कयो है। चिड़िया जे घोंसले में अंडा हुया, तो पूरो घोंसलो तोड़े छॾियो, त चिड़िया तोखे श्राप ॾिनो कि तुंहिंजा 100 पुट मरंदा। चई पोइ प्रभु ओॾी महिल छो न कयो इहो, ओॾी महिल ई ख़तमु करे हिसाब ख़तमु कजे न। चई बाबा 100 पुट मिलण लाइ तोखे पहिरियों त पुण्य कर्म करणो पवंदो, त 50 जन्म तूं पुण्य कयो, उन खां पोइ तुंहिंजो पुण्य सुठो थी वियो, हाणे तूं 100 पुट प्राप्त कए, सभु हली वियो।
अगरि तव्हां बैंक खां लोन था वठो, कंहिंखो लोन वरितो आहे तव्हांजो सभु कुझु विकामजी वियो, पैसा कान्हनि, की त लोन चुकाइण वारो बि चवंदो त हिन वटि पैसा ई कान्हनि, 50 लख वठणा आहिनि, काॾो आणो। लेकिन पोइ छा थियो, हे त हली वियो, कंहिं साहूकार खां पैसा वरिता 50 लख, हली वियो। तव्हां 2-3 सालनि में सुठा पैसा कमाए वरितो, घर वर ठाहियो, हिन ख़बर पइजी हे त अची वेंदो न भाई, ॾे बाबा पंहिंजा 50 लख, व्याज बि ॾे, 50 लख बि ॾे, पोइ त वठी वेंदो। तव्हां चवंदो अरे त नुक़सानु थी वियो। नुक़सानु छा आहे त असांजा ई कर्म न, त कुझु न कुझु असांजो ई पाप ऐं पुण्य हूंदो आहे जेको असांखे फल ॾींदो आहे। त इहो दिव्य ज्ञान असांखे मिली वियो न, मन तव्हांजो स्थिर थींदो, शांति थींदो, तुरंत तव्हांखे सुख प्राप्त थी वेंदो, तुरंत। भले तव्हांजो नुक़सानु थियो आहे, लेकिन तव्हां उन में बि सुखी हूंदव, शांत हूंदव, अगरि इहो ज्ञान असांखे प्राप्त थिए। अॼु संसार में हिन दिव्य ज्ञान जी कमी आहे, ऐं इहो दिव्य ज्ञान मिलंदो भगवत गीता। त भॻवानु चए थो अर्जुन सुख खपई त हुन लाइ मन शांति करिणो पवंदो, शांति खपई मन खे स्थिर करिणो पवंदो, स्थिरता खपई त हुन लाइ ज्ञान खपे अर्जुन, न त मन भटकंदो रहंदो। अगरि ज्ञान खपे त छा करिणो आहे? भॻवानु चए थो मां सां मिलणो पवंदो। त जॾहिं भॻवान सां मिलणो मतिलबु भॻवान जी इहा वाणीअ खे पढ़णु, भॻवान जे नाम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इनखे जप करणु, भॻवान सां जुड़ण लाइ सरल तरीक़ा आहिनि। हरे कृष्ण महामंत्र जो जप करो, भॻवान सां हॉटलाइन संपर्क थी वेंदो। भॻवान जे वचननि जेके गीता भागवत में आहिनि इहे पढ़ो, भॻवान जा जेके प्रामाणिक असली भक्त आहिनि उन सां संग करो, त तव्हांखे उहो ज्ञान मिलंदो। ऐं भॻवान खे हमेशह भोग लॻाए करे प्रसाद खायो। बिना भॻवान खे भोग लॻा खाईंदव, जीअं सरकार तव्हां कमाईंदा आहियो, सरकार खे टैक्स न ॾींदव त सरकार छा चाहींदी, चोर आहे। ईअं ई भॻवानु असांखे सभु ॾिए थो, शरीर भॻवानु ॾिए थो, सुख सुविधाऊं सभु भॻवानु थो ॾिए, त भॻवान खे भोग त लॻाइजो न बाबा, त भॻवान सां संपर्क थींदो। इहे 3-4 शयूं अगरि तव्हां इहे 4 शयूं करो, भॻवान खे भोग लॻा खायो, भॻवान जो नाम जप करो, गीता पढ़ो, भॻवान जे भक्तनि सां संग करो, या त मंदिर में अची करे संग करो, या त उन्हनि खां ॿुधी करे संग करो। लेकिन जेके प्रामाणिक भक्त हुजनि, अगरि जेको ग़लति भक्त हूंदो उहो त भक्त कान्हे को, सिर्फ़ु वेश पाइण सां कोई भक्त न थींदो। त पोइ ईअं तव्हां भॻवान सां संपर्क में ईंदव, तव्हांखे इन्हनि खां दिव्य ज्ञान मिलंदो, दिव्य ज्ञान मिलंदो त तव्हांखे ख़बर पवंदो भाई असांजो ई कर्म आहे, त मन शांति थींदो, स्थिर थींदो। ऐं जॾहिं मन स्थिर ऐं शांति थी वियो, तुरंत तव्हांखे सुख मिलंदो। हरे कृष्ण।